बिरशा में पीपी अगवान इशरत हसन सिंधियार शुमरो पारा गरीबन में गरम कपड़ा विरहाया विया। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अगवान इशरत हसन नज़ीर वेलफेयर ऑर्गेनाइजेशन सिंधियार शुमरो मल्टी नीड फाउंडेशन जे जाम जमशेद कोरे जो बिन अगवान पारा गरीबन में गरम कपड़ा विरहाया विया। इन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे इशरत हसन जो चवणो हो त न्याजी हुकूमत जी नाकामी अवाम जे साम्हूं आहे। नज़ीर वेलफेयर ऑर्गेनाइजेशन चेयरमैन सिंधियार शुमरो बिन चयो त हू पंहिंजी मदद पाण तहत गरीबन मिसकिन माण्हुनि में गरम कपड़ा विरहाए रहिया आहिनि। हुननि वधीक चयो त हिन वक़्तु मुल्क में बेरोज़गारी महांगाई तमामु घणी आहे, जंहिंजे करे 400-500 रुपया दिहाड़ी मज़दूरी ते कमु कंदड़ माण्हू सख़्त परेशानी जो शिकार आहिनि। हिमल ग़रीब माण्हू माना पहिरियां त 2 वक़्त जी मानी वरी बि मिली वेंदी, पर हाणे त 1 वक़्त जी मानी खाइण बि मुश्किल थी वई आहे। सो इन जो सॼो ज़िम्मेदार सां इहा जेका पीटीआई गवर्नमेंट आहे उन जे ग़लति फ़ैसिलनि जे करे, उन जे ग़लति पॉलिसियुनि जे करे अॼु हर शइ महांगी थी वई आहे। एतिरे क़दुरु जो माण्हू ख़ुदकुशी करण ते मजबूर थी विया आहिनि। हुननि चयो त हैदराबाद ऐं आसपास जे इलाइक़नि में बि 100 खां मथे ग़रीबनि में कपड़ा विरहाए चुका आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।